माना मां बुधाया आई उन माना ते तवी गौर कजो। माना तवा जे ज़हन मां न निकरे इया तवा पांजे ज़हन में चिट्रे छजो, लिखी छजो, सोचे छजो जो तो सब कुछ कुरान पाक में आ। आई अवा जदे कुरान करीम के पांजे सीने में सांढियो आई पांजे दिमाग में विहारियो त तवा जा सभई मसइला इनी हिकड़ी आयत मां इंशाअल्लाह ताला हल थी वेंदा। आओ तवा के तर्जुमो बुधाईंदुस, अवी उन ते गौर फरमाए जो। इनी तर्जुमे बुधाइण खां अॻु में मां तवा के अपील थो कयां तो मोहब्बत सां, ज़ौक़ ऐं शौक़ सां, प्यार सां ऐं बुलंद आवाज़ सां मुसां सभई गॾिजी मुझे हबीब पाक ते दुरूद पढ़ो तो तवा के माना बुधाया। सभई चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु पांजे पाक कलाम इरशाद फरमायो वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूलो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। अल्लाह से पांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमाए तो मुझा प्यारा हबीब वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जे कदे ये तो जा उम्मती सगोरा पांजे पांजे नफ्सन ऐं जानन जे मथा जुल्म कन त मुझा प्यारा महबूब करीम अलैहिस्सलाम के दस दे त अवां जे इन जुल्म जो केड़ो इलाज आ ऐं अवां इन जुल्म मां कीअं ता जान छॾाए सघो। रब्बुल आलमीन जल्ल जलालु अमन वालू पांजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलात वसलाम के पाण ओ दस ॾिनो आ। तवज्जुह जो मकाम आ, गौर जी जरूरत आ। इंसान बे ते त जुल्म कंदो आ, कंहिंजी बनी माण्हू फमाईंदा हन, कंहिंजो माण्हू कर्ज खाई ईंदो आ, कंहिंजे दौलत ते कब्जो कंदो आ, कंहिंजी इज्जत जे मथा हमलो कंदो आ। ॿिए जे मथा जुल्म करण त बिल्कुलु आसान लॻंदो आ, पर इंसान पंहिंजे मथा जुल्म करण जो तसव्वुर भी नथो करे सघे त पाह ते भी को जुल्म थींदो आ। पर अल्लाह पाक जो कलाम सच्चो आ। रब्बुल आलमीन फरमाए तो जेकॾहिं इन्हनि पंहिंजे पाण ते जुल्म कयो आ, इन जुल्म करण वारनि खे मुंहिंजा प्यारा हबीब दस ॾे त इन तव्हां जे जुल्म जो इलाज कहिड़ो आ। इन जुल्म खां अल्लाह तबारक व तआला तव्हां खे कीअं बचाए वठंदो। असां नमाज कोन था पढ़ूं, यो पांजे मथा जुल्म आ। असी कूड़ था ॻाल्हायूं, यो असां पाण ते जुल्म था कयूं। माज़ अल्लाह व्याज खाऊं था, यो असां पांजे पाण ते जुल्म कयूं था। मुंहिंजा दोस्त कंहिं ॿिए मुसलमान जी गिला नाहक हुन जी बेइज्जती कयूं था, इहो भी असां पांजे पाण ते जुल्म कयूं था।
रमजान शरीफ जे रोज़ा नथा रखूं इहो पंहिंजे पाण ते ज़ुल्म आ। दौलत जे हूंदे जेकॾहिं असां हज न कयूं इहो पंहिंजे पाण जे मथां ज़ुल्म आ। ऐं ज़कात अदा नथा कयूं इहो पंहिंजे पाण जे मथां ज़ुल्म आ। यानी अल्लाह जा फराइज़ ऐं अल्लाह जा वाजिबात ऐं सोने नबी करीम अलैहिस्सलाम जूं पाक सुन्नतूं ऐं शरीयत पाक जा जेतिरा भी अहकाम आहिनि जेकॾहिं असां उनखे पुठी ॾेई छॾींदासीं ऐं उन्हनि ते अमल कोन कंदासीं त यकीनन इहो असां पंहिंजे पाण ते ज़ुल्म करे रहिया आहियूं। छाजे करे त इन्हनि सभिनी शयुनि जो हिसाब किताब असांखे ॾियणो आहे। केर बि असांजो बदिलो कोन थींदो, केर बि असांजे कंहिं अमल खे असांजो अमल उन खां पुछा कान कई वेंदी। अल्लाह ताला फरमाइंदो अला तज़रु वाज़िरतुन विज़्र उख़रा हिकड़े जो भार ॿियो केर कोन खणंदो जेको निभाईंदो उहो ई पंहिंजा दोस्त अज़ीज़ अमल कंदो उहो ई निभाईंदो उनखे हिसाब किताब ॾियणो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू असांखे मुतनब्बे करे थो खबरदार करे थो। ऐ मुंहिंजा प्यारा मानो मुंहिंजे हबीब करीम जा उम्मतियो याद रखो अव्हां जेको भी बुराई जो कम कंदो अव्हां के लोड़नो पवंदो उन जो बदलो तव्हां के ॾियणो पवंदो। इहो सॼो तव्हां जे गिचीअ में आ। पर मुंहिंजा भाउ इहो भी मां तव्हां के ॿुधाईंदो हलां त गुनाह बि इंसान खां थींदो आ। फरिश्ता गुनाह खां पाक आहिनि, मलाइक सगोरा गुनाह कोन कंदा। अल्लाह से फरमाइंदो ला यासून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून। ये मलाइक अल्लाह ताला जी बेफरमानी कोन कंदा आहिनि। जो कुछ भी उनके अमर थींदो आ उन्हीअ जे मथां अमल कंदा आहिनि। गुनाह इंसान खां थींदो आ। अल इंसान मुरक्कबुम मिनल खताए वल निस्यान। इंसान ठहियली खता मवा इंसान आही गलती जो पुतलो इंसान खां कई ॾोह थींदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ॾोह त इंसान जो कम आ पर उन कम गुनाह वारे के ॾोह के माण्हू इसरार करे उन ते हमेशा दाइमी न करे उन जे मथां पेशेमान थी करे पंहिंजे रब करीम खां उन गुनाह जी माफ़ी घुरे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा में असांखे सुहिणो नस ॾिनो आ। वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम या रसूल अल्लाह जेकॾहिं इन तुंहिंजे उम्मत वारनि पंहिंजे पाण ते ज़ुल्म कयो आहे यानी इहे जेके मूं तव्हां खे गुनाह जा कम ॿुधाया इन सभिनी गुनाहनि जे कमनि में मुब्तला आहे फासी वियो आहे। पेरनि खां मथे ताईं मथे खां पेरनि ताईं ॾोहनि ई ॾोहनि ख़ताउनि ई ख़ताउनि में आहे। वार बहन जो गुनाहनि खां वादो कोन्हे। अल्लाह ताला फरमाए तो इनके बुधा त जेकॾहिं तव्हां खे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुर्जे ऐं इनके पंहिंजा ख़ताऊं ऐं ॾोह माफ़ करना आहिनि त या रसूल अल्लाह इनके बुधा त ये गुनाहगार तो मुहम्मद करीम जे दर ते हली अचनि। जाऊ अचन क यो काफ खिताब जो आ इहो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब करीम के फरमाए थो त इन गुनाहगारनि खे चओ इन ॾोहनि खे चओ इन ख़तादारनि खे चओ त जेकॾहिं तव्हां खां ख़ता थी आहे ऐं यकीनन असां खां ख़ताऊं थियनि पियूं यकीनन असां गुनाह कयूं पिया यकीनन असां फर्ज़ क़ज़ा कयूं पिया वाजिबात खे असां ज़ाया कयूं पिया सुन्नतूं असां खां क़ज़ा थियो वञनि अल्लाह पाक जी ज़ात खे असां ॾबराए विधो आहे। अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजा महबूब पाक अलैहिस्सलाम इन गुनाहगारनि खे चओ त जेकॾहिं तव्हां खे पंहिंजे गुनाहनि जे माफ़ीअ जी ज़रूरत आहे त जाऊ ये गुनाहगार तो हबीब मोहम्मद करीम जे दर ते हली अचनि।
आम तरह से मुसलमानन के यो पढ़ायो वने तो बुधायो वने तो बाबा अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खां सवा बे के सडण बे के चवण बे खां घुरण बे जो वसीलो वठण शिरक आ ऐ जेके ये कम कन था से मुशरिक हन ऐ मुशरिक जी माफी काने मां तवा खां पुछां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिन आयत करीमा में पंहिंजे ज़ात जो डस कोन थो जे महबूब जे दर जो डस थो जे छा नऊज़ बिल्लाहि मिन ज़ालिक अल्लाह ताला शिरक थो सेखारे त मुझे दर ते न अचो नबी जे दर ते वञो अल्लाह ताला फरमाए थो त कावड़ियो त मां आहियां परचाइणो मूंखे अथी वो कावड़ रब कंदो आ ऐं उनखे परचाइण जे लाइ आमना जे लाल जो दरवाज़ो आ ऐं उन जो डस खुद नबी पाक अलैहिस्सलाम के अल्लाह पाण ॾिनो आ ऐं मूं ही कुरान करीम जी आयत करीमा तिलावत कई आ मुंहिंजा भाउ अज़ीज़ जेकॾहिं कंहिं बि माण्हू खे शुबह हुजे शक हुजे त कुरान शरीफ़ तर्जुमे वारा मौजूद आहिनि हर मस्जिद में कुरान पाक पियो आ तक़रीबन हर घर में भी मौजूद आ ऐं स्टेज तां कोन थो लहां इते जो इते वेठो आहियां अचो तव्हांखे आयत करीमा खोले ॾेखारियां त अल्लाह ताला फरमाए थो जाऊक या रसूल अल्लाह मुझो कयो थन पर अचन तो जे दरवाजे ते अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरवाजे जो नस अल्लाह ताला पाण थो ॾे खता तोखे माफ़ कराइणी आ ॾोह तोखे माफ़ कराइणो आ पाण खे तोखे साफ़ ऐं पाक करणो आ खुदा ताला जी ज़ात बाबरकात ॾोह तो मुंहिंजो कयो थी हर जॾहिं मूंखे परचाणो थी त मुंहिंजे हबीब वटि अच या अल्लाह जेकॾहिं तुंहिंजे महबूब वटि अचूं त असांखे छा करणो आहे अल्लाह ताला फरमाए थो फस्तगफिरुल्लाह दरवाज़े तुंहिंजे ते अचल ऐं तुंहिंजे दरवाज़े ते अची करे अल्लाह खां माफ़ी घुरन जेकॾहिं तव्हां हाजी खान सां कावड़िया आहियो या हाजी खान तव्हां खां कावड़ियो आ दस्तूर त ईअं या जंहिंखे मुंहिंजा राज़ी करणो हूंदो आ परचाइणो हूंदो आ उन्हीअ जे दरवाज़े ते वञबो आ मेड़ बि उन्ही वटि वठी वञबी आ हाणे कावड़ियो त असां ते अल्लाह साईं आ गुनाह असां अल्लाह जा कया रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात जे दर ते वञूं पर अल्लाह पाक फरमाए थो लैस कमिस्लिही शैउन व हुवा समीउल बसीर मां अल्लाह ताला कहीं जे मिसाल कोन आहियां मां त जिथे किथे मौजूद आहियां हर हंध मां रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे इल्म सां पंहिंजे ज़ात सां मौजूद आहियां जेकॾहिं तव्हां गुनाह कया मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे तव्हां कहिड़े नमूने सां ॻोल्हे सघो था न मुंहिंजो मिसला न मिसाल आ न शबीह आ न सूरत आ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आ जे नमाज जे लाइ अवां खे हुकुम आ त सजदो मां अल्लाह के कयो ऐनमा तो वल्लू फसम वजहुल्लाह जाडे भी तवा ख्याल कंदो ओडे तवा के अल्लाह जी ज़ात बाबरकात जो जुल्वो नजर ईंदो पर जाडे काडे ओलह खां सवा यानी काबे खां सवा दक्षिण मुंह को न कबो उत्तर मुंह को न कबो ओभर मुंह को न कबो नमाज जे ला जहत मुकर्ररा ओहा जहत काबतुल्लाह आ सजदे जे ला जहत आ हालांकि ये कोने को त अल्लाह काबे में मुक़य्यद वेठो आ न न काबे खां सवा भी अल्लाह ताला हर हंधा पर काबे जी जहत मुजासा सजदे जी जहत काबतुल्लाह आ एड़े तरीके सां गुनाहन माफ करण जी जहत रसूलुल्लाह जो दरवाज़ो।